हाज़रीन ऐं नाज़रीन, मौसम जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ हिन वीडियो खे पूरो ॾिसो। ऐं अॼु तव्हांखे 14 अगस्त जे 24 खां 36 कलाकनि ताईं बरसाति जी अपडेट ॾींदासीं त सिंध जे कहिड़े इलाइक़नि में बरसाति थींदी ऐं पाकिस्तान जे कहिड़े इलाइक़नि में कॾहिं बरसाति स्टार्ट थी रही आहे ऐं कहिड़ा इलाइक़ा बरसाति खां महफ़ूज़ रहंदा। पहिरियां हिन वीडियो खे पूरो ॾिसो। थी सघे त मौसम खां बाख़बर रहण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलो खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज ते अगरि हीअ वीडियो ॾिसी रहिया हो पहिरियां हिन वीडियो खे हाणे ई शेयर कयो, जीअं हर कंहिंखे को सफ़र में आहे, हर कंहिंखे बरसाति जी अपडेट मिली सघे। ऐं फॉलो लाइक ज़रूरु कंदा असांजे पेज खे बि। तव्हांखे ख़बर ॿुधाईंदा हलूं त अॼु 14 अगस्त खां 7-8 ॾींहंनि जे दौरान सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब में मौसम ख़ुश्क रहंदो ऐं बरसाति सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान जे शुमाली इलाइक़नि में थींदी। सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान में 14 अगस्त खां 6-7-8 ॼाणनि ताईं मौसम ख़ुश्क रहंदो। बरसाति सिर्फ़ु शुमाली इलाइक़नि में थींदी। बाक़ी अॼु 14 अगस्त जी तव्हांखे ख़बर ॾियूं त सिंध जे अॼु कहिड़े इलाइक़े में बरसाति थींदी। रोज़ जीअं अॼु बि अंदरूनी सिंध में मौसम ख़ुश्क रहंदो, मरतूब रहंदो ऐं इहे ॾखिण जूं हवाऊं हलंदियूं रहंदियूं। बाक़ी कराची जे साहिली इलाइक़नि ते बरसाति जा इम्कान आहिनि रोज़ाना जीअं। अॼु बि साॻी सिंध जी मौसम रहंदी ऐं जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शुमाली इलाइक़े में बरसाति थींदी। ख़ुदा हाफ़िज़।